नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ईद के मौके ते मिठाई की ख़रीदारी में वाह थी वई है। ईद हुजे अगर मिठाई न हुजे तो ईद की ख़रीदारी अधूरी है। ईद ख़ुशियुनि जो त्यौहार हूंदो है। हिक ॿिए सां गले मिलण सां गॾोगॾु हिक ॿिए जो मुंहुं बि मिठो कयो वेंदो है। इन जे लाइ मिठाई ज़रूरी हूंदी है। मिठाई खंड के बहरान और रेट के वाह सबबि महांगी थी वई है। इन मौके ते शहरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मखसूस 500 रुपया किलो करे छॾियो आहे। पहिरीं 480 रुपया किलो खंड जेको हींअर अरुद ते 91 रुपया किलो थी वई आहे। मावो 450 रुपया किलो थी वियो, खीर 100 रुपया किलो थी वियो आहे। इन करे असांखे पूरा ई कोन थी आहे, मजबूरन असांखे 20 रुपया वधाइणा पिया आहिनि ऐं असां एतिरो रेट न वधायो आहे। घटि में घटि 550 600 रुपया किलो हुजणु खपे, लेकिन असां ग़रीब आवाम जी तरफ़ ॾिसूं था ऐं हुकूमत खे सोचणु खपे त खंड जो रेट किराए, खीर जो रेट किराए, मावे जो रेट किराए, ताकी असीं ग़रीबनि ताईं मिठाई सस्ती पहुचाए सघूं ऐं सस्ती ठाहे सघूं। असां हींअर तक़रीबन साॻिया ना कुझु नया बि ठाहिया आहिनि। जामुन रसगुल्ला आहिनि, दिलि पेड़ा आहिनि, ॿिया सुठा सुठा आइटम ठाहिया आहिनि। चॉकलेट बर्फ़ी वग़ैरह वग़ैरह मनपसंदि इहे भुॻल मावो जेको असांजो मशहूरु आहे, सुठा सुठा आइटम ठाहिया आहिनि हींअर ईद जी ख़ुशी में। मौक़ो आहे ऐं मिठाई जेको आइटम सुठा बि ठहियल आहिनि ऐं जेको आम हूंदा हुन खां कुझु बहितर बि ठहियल आहिनि ऐं ईद जो मौक़ो आहे। गिराकी बि सुठी आहे शहर में, तव्हां पाण बि रस ॾिसो पिया। पर कुझु आइटम महांगाई जे करे मिठाई कुझु महांगी बि आहे हींअर, त थोरो ग्राहक जो रुझान जीअं हींअर लॉकडाउन जा मसइला हुआ ॿिया हुआ त कुझु माण्हुनि पैसो घटि आहे। पर तव्हां पाण ॾिसो था त माओ बि महांगो आहे, खीर बि कोन थो मिले, खंड पैसा तव्हां लॻायो त खंड में महांगी लॻी पई आहे। 90 रुपया होलसेल में मिले पई, कटे जे हिसाब 90 रुपया लॻो पिया। ग़रीब माण्हू लॻो पियो अॼुकल्ह ऐं पैसो बि घटि आहे, फसलनि जो हाल कोन्हे, तव्हां पाण ॾिसो पिया ऐं मौक़ो ईद जो लॻो पियो आहे। पर पोइ बि सुठो ग्राहकनि जो रुझान आहे ऐं पाण ॾिसो पिया आइटम मिठाई जा ॿिया ग्राहक रुझान सुठो आहे। असां प्यारे प्यारे दोस्तनि खे असीं ॾींदासीं। ही लॉकडाउन जे करे कुझु बि थोरी महांगी थी वई आहे मिठाई, इन हिसाब सां माण्हुनि में हाणे पैसो बि कोन आहे। कीअं बि करे माण्हू पंहिंजे दोस्तनि खे मिठाई तो ॾियणी पवंदी न बाबा। पहले वतन को मेरी तरफ से एडवांस ईद मुबारक हो। और उसके बाद ये है कि भाई ईद के लिए हमने मुख्तलिफ पर्व हर साल बनाते हैं, इस दफ़ा भी बनाए हमने। और इस दफ़ा थोड़ी महंगाई ज़्यादा है क्योंकि चीनी का रेट बहुत हाई हुआ पड़ा है। तो जो भी कस्टमर आ रहा है हमारे पास वो यही बोल रहा है कि भाई महंगी हुई पड़ी है। भाई हमारे को आगे से चीज़ महंगी मिल रही है तो जाहिर है हम तो उस पुराने रेट में तो देने से रहे, तो इस वजह से हमने भी थोड़ा रेट हाई किया हुआ है मिठाई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।